जामे तिरमिज़ी जी हदीस नंबर 2516। हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रिवायत आहे, पाण फरमायो त आउं हिकु ॾींहुं सवारी ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां वेठो हुयुसि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, या ग़ुलाम इन्नी उअल्लिमुका कलिमातिन, ऐं छोकिरा, ऐं पुटु, आउं तोखे चंद ॻाल्हियुनि जी वसियत करियां थो, अवी उन्हनि ते अमल करियो। इहफ़ज़िल्लाह यहफ़ज़ुका, अवी अल्लाह जे अहकामनि जी पाबंदी करियो, उन्हनि जी हिफ़ाज़त करियो त अल्लाह रब्बुल आलमीन अव्हां जी हिफ़ाज़त कंदो। इहफ़ज़िल्लाह तजिदहु तुजाहका, ऐं अवी अल्लाह जे हक़नि जी पाबंदी करियो, अल्लाह जा जेतिरा हक़ बाननि ते हूंदा आहिनि उन्हनि जी पाबंदी करियो त अवी अल्लाह खे पंहिंजे साम्हूं ॾिसंदव। यानी इंसान ते जेतिरा अल्लाह रब्बुल आलमीन जा हक़ आहिनि, जे इंसान अल्लाह जी नाफ़रमानी न करे ऐं ज़िंदगी जे हर लम्हे में इंसान अल्लाह खे यादि कंदो रहे, हर घड़ी ते अल्लाह खे यादि कंदो रहे। जॾहिं इंसान जे अंदरि इहा कैफ़ियत हूंदी त सम्झो त अल्लाह रब्बुल आलमीन खे उहो इंसान रूबरू ॾिसी रहियो आहे। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इदा सअल्त फ़स्अलिल्लाह, जॾहिं का बि ज़रूरत तव्हांखे पए ऐं जॾहिं पिण अवी घुरियो त अल्लाह खां घुरियो, मदद घुरियो त अल्लाह खां घुरियो, सुवाल करियो त अवी अल्लाह खां सुवाल करियो। व इज़स्तअनत फ़स्तअन बिल्लाह, ऐं अव्हांखे जॾहिं बि मदद जी ज़रूरत पवे त अवी अल्लाह खां मदद घुरियो, अल्लाह खां मदद वठो, रब्बुल आलमीन खे पुकारियो। वअलम अन्नल उम्मत लव इज्तमअत अला अन यनफ़ऊक बिशैइन लम यनफ़ऊक इल्ला बिशैइन क़द कतबहुल्लाहु लक। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अब्दुल्लाह, इहा ॻाल्हि यादि रखियो, जेकॾहिं पूरी इंसानियत इन ॻाल्हि ते जमा थी वञे, गॾु थी वञे, जे अव्हांखे को नफ़ो पहुचाइणु चाहिनि त अव्हांखे कुझु बि नफ़ो कीअं न पहुचाए सघंदा, हा ओतिरो जेतिरो अल्लाह ताला अव्हांजी तक़दीर में लिखियो हूंदो। यानी इंसानु चाहे केतिरो बि कोशिशि करे मगर कंहिंखे नफ़ो नथो पहुचाए सघे, पर जेतिरो अल्लाह ताला उन इंसान जे मुक़दर में, तक़दीर में नफ़ो लिखियो हुजे। वलव इज्तमअू अला अन यज़ुर्रूक बिशैइन लम यज़ुर्रूक इल्ला बिशैइन क़द कतबहुल्लाहु अलैक। हा, जेकॾहिं पूरी इंसानियत इन ॻाल्हि ते जमा थी वञे, जे अव्हांखे को नुक़सानु पहुचाइणु चाहे त बि अव्हांखे नुक़सानु कोन पहुचाए सघंदा, ओतिरो जेतिरो अल्लाह रब्बुल आलमीन अव्हांजी तक़दीर में लिखियो हूंदो। यानी मुक़दर में जेतिरो इंसान लाइ आज़माइश ऐं नुक़सानु इंसान जे तक़दीर में लिखियलु हूंदो त उहो इंसान खे पहुची रहंदो। ऐं उन खां सवाइ चाहे पूरी इंसानियत गॾु थी वञे, पोइ बि इंसान खे नुक़सानु या उनजो कुझु बि कीन करे सघंदा। पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, रुफ़िअतिल अक़लाम व जफ़तिस सुहुफ़, यानी अल्लाह जे तरफ़ां जेको तक़दीर में लिखिणो हुयो, जेको कलम लिखियो हुयो, उहो सहीफ़नि में उहो ख़ुश्क थी वियो आहे, सुकी वियो आहे। हाणे कुझु लिखियो कीन वेंदो, कलम जो कमु पूरो थी वियो आहे ऐं उहो सुकी वियो आहे। यानी इंसान जी तक़दीर में जेको कुझु लिखियो वियो आहे उहो इंसान खे भोगणो आहे, उहो इंसान खे मिलण वारो आहे, चाहे नफ़ो हुजे या नुक़सानु हुजे, ऐं इंसान जी तक़दीर मुकमल लिखिजी वई आहे।